न सर झुका के जिए हम, न मन छुपा के जिए हम, सितमगरों की नज़र से नज़र मिला के जिए हम। घर की रात कम जिए तो कमी सही, यही पौधे के मशलें जला के जिए हम। स्टेज दे विठल मोहतरम साईं जलाल महमूद शाह साहब, मोहतरम सिकंदर शोरो साहब, मुझो बा मलिक चंगेज़ खान साहब, वडेरो साले मोहम्मद ब्रह्माणी साहब, मोहतरम रोशन बुरड़ो साहब, साईं मुनीर हैदर शाह साहब ऐं ॿिया असांजा दोस्त जिन जा नाला विसरी विया हुजनि, मुंहिंजे तरफ़ां उन्हनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जिए सिंध जिए कोस्तान। हिन खां पहिरीं असां 4-5 जलसा वडेरे साले मोहम्मद ब्रह्माणी साहब जा आरफ खान में अटेंड कया हुआ। असांखे मूंखे पर्सनली इहो महसूसु थियो हो त वडेरे साले मोहम्मद ब्रह्माणी जी जेका मेन ग्रिप आहे उहा आरफ खान ताईं आहे ऐं हुनजो जेको मेन असर आहे उहो आरफ खान ताईं आहे। पर अॼु जॾहिं असीं तव्हांजे ॻोठ पहुता आहियूं, जॾहिं असां सरी ऐं मोल क्रॉस कयो आहे त असांखे यकीन आयो आहे त वडेरे जो असर कोस्तान जे दिलनि ते आहे। हू कोस्तान जे ग़रीब अवाम जे दिलनि में धड़के थो। अॼु तव्हां ख़ुशि नसीब आहियो त तव्हांजे प्रोग्राम में स्टेज ते साईं जलाल महमूद शाह साहब वेठल आहे। साईं जलाल महमूद शाह जे बारे में तव्हांखे ॿुधायां थो त हू सन जे GM सज जे ख़ानदान मां आहे, जेको जेल वञी सघे थो, जेको शहीद थी सघे थो, पर तव्हांजे हक़नि ते सौदो नथो करे सघे। साईं हिकिड़ो दफ़ो डिप्टी स्पीकर थी आयो हो, तव्हां हुनजे किरदार खे यादि कयो। उन खां पोइ साज़िशूं करे, पैसा हलाए, मैन्योरिंग करे, हॉर्स ट्रेडिंग करे साईं खे साज़िश करे हारायो हो। अॼु उहो साईं जलाल महमूद शाह तव्हांजे ॻोठ आयो आहे वडेरे साले मोहम्मद ब्रह्माणी, त उन जे लाइ, उन किरदार जे लाइ तव्हांखे रिक्वेस्ट कई आहे, तव्हांखे अर्ज़ु कयो आहे, तव्हां साईं GM सदर खे मान ॾियो, तव्हां वडेरे साले मोहम्मद ब्रह्माणी खे मान ॾियो। उन खां पोइ हिन तकत आहे, उन खां मलिक चंगेज़ खान आहे। मलिक चंगेज़ खान उहो मुंहिंजो दोस्त आहे जेको जॾहिं पहिरियों दफ़ो बीठो हो त माण्हू भूला खान जे शेर मां, अहमद खान जे शेर मां हुन सां गॾु ॻाल्हाईंदा हुआ त लिक में ॻाल्हाईंदा हुआ, ईदूं मिलण ईंदा हुआ त लिक में ईंदा हुआ। सोचींदा हुआ त जेकॾहिं मलिक असद खे ख़बर पई त असांजे केस थींदा, असांजे हमला थींदा। हू जॾहिं पहिरियों दफ़ो इलेक्शन में बीठो हो, हुन 7,000 वोट खया हुआ, उन खां पोइ 13,000 वोट खया, उन खां पोइ 21,000 वोट खया हुआ। हाणे आउं तव्हांखे गुज़ारिश थो कयां त 40,000 खां मथे वोट खणी तव्हां ताले खे वोट ॾियो ऐं असीं हुन ताले जी चाबी तव्हां अवाम खे ॾींदासीं। तव्हां हुनजो भले एहतिसाब कयो ऐं साईं जलाल महमूद शाह जी जेका कार आहे उन कार खे वोट ॾेई साईं खे गवर्नमेंट जे ऐवाननि ताईं पहुचायो। आउं नथो सम्झां त वडेरनि जो ॾोह आहे जिनखे तव्हां वोट ॾिना आहिनि, सरदारनि जो ॾोह आहे, उन में तव्हां जो बि ॾोह आहे, छाकाणि त तव्हां 30-35 साल डप में वोट ॾिनो आहे, मंतक जे ख़िलाफ़ वोट ॾिनो आहे, इंसाफ़ जे ख़िलाफ़ वोट ॾिनो आहे। अॼु तव्हां ऐं असां, तव्हां हिननि स्टेज ते वेठलनि खे वोट ॾियो, तव्हां सिकंदर शोरे जे ताले खे वोट ॾियो, पोइ ॾिसो त असां तव्हांखे को नओं कोस्तान ॾींदासीं। उहो कोस्तान ॾींदासीं जिते रोड हूंदा, जिते रस्ता हूंदा, जिते तव्हांजा ऑफिसर हूंदा, जिते तव्हांजा मास्टर हूंदा। पोइ ॾिसो त असां हुननि खे शिकस्त ॾेई तारीख़ जे टेस्ट में फिटो कंदासीं। महिरबानी।